आवाज़ उथारियो त पाणी जेको चोरी पियो थिए, असां वटि पाणी पुछड़नि ते नथो पहुचे। साॻी असेंबली में तव्हां बि वेठा आहियो, त छा तव्हांजा जेके इलाइक़ा आहिनि तव्हांखे बि साॻी शिकायत आहे या उते इरिगेशन वारा अॻ में आया आहिनि न आया आहिनि? कहिड़े मामले खे मोड़ ॾियनि पिया इलाइक़ा? सभ खां पहिरीं त तमामु हिकिड़ो सुठो एक्शन थियो जेको कुझु ॾींहंनि जे अंदरि सेक्रेटरी साहब पाण अची निकितो। कल्ह मुंहिंजी सीएम साहब सां बि मुलाक़ात थी ऐं सीएम साहब बि चीफ इंजीनियर साहब सां ॻाल्हायो। मुंहिंजो बेसिकली हल्को तमामु पुछड़ी ते पियल हल्को आहे। जेके बि असांजूं शाखूं आहिनि हुननि जो ऑलमोस्ट टेल जेको आहे उहो मुंहिंजे हल्के में थींदो आहे। जंहिंमें तव्हां मूंदर शाख हुजे, जंहिंमें तव्हांजी नसीर शाख हुजे, वारा बिराज जी बि पुछड़ी मां वटि आहे। इन करे मां जो हल्को वधि में वधि अफेक्टेड थिए थो। ऐं चौड़ी शाख आहे उहो बेसिकली डिस्ट्रीब्यूशन प्रॉपरली नथी थिए। ईअं न आहे त को मां चवां त सेक्रेटरी साहब या चीफ इंजीनियर दे आर वर्किंग ऑन देयर वर्क्स, पर एक्चुअली जेको हेठियों असांजो अमलो आहे, जीअं मां चवां एसडीओ साहिबान आहिनि या उतां जा जेके आहिनि, दे आर नॉट वर्किंग प्रॉपरली। जेको मुंहिंजे अगरि शाख ते मुंहिंजे वाटर कोर्स ते अगरि 100 जरेब ज़मीन आहे ऐं मां उन जी जाइ ते 500 जरेब खे पाणी बीहारियां थो त इहा ग़लती कहिड़ी आहे? उन शइ खे करेक्ट करणु खपे, असांखे एक्शन खणणु खपे। जेसीं ताईं एक्शन न थींदो न कुझु न। तव्हां आहियो ॿ दुनियूं सगारियूं दुनियूं कमर शिदाकोट ज़िले में, होॾां मंसिर साहिबान हेॾां चंदिया बिरादरान, तव्हां आहियो त तव्हां ॿिन्ही धुरियुनि जे हूंदे आख़िर टी धुर कहिड़ी पावरफुल आहे जेका पाणी चोरी पई करे? सही, पाणी चोरी जे मामले में को बि पावरफुल न। असां चोरी था ॾिसो न, बेसिकली चवण जो मक़सदु आहे ज़रूर मूंसां एफेक्टेड, मूंसां गॾु एफिलिएटेड माण्हू हूंदा, उहे कंदा हूंदा, पर मां जॾहिं पाण खुली दिलि सां चवां थो इरिगेशन वारनि खे वठी थो हलां, मां त इंटरेस्ट ऑफ द पीपल थो चवां न। बाबा जे मुंहिंजे बाबति सां 5 माण्हू खनि था चोरी, उहे ग़लति आहिनि, 5 खे ई ॿधो, पर को एक्शन कोन थो खजे। नादर बख्शी साहब असेंबली में उते पहिरों हिकिड़ी ॻाल्हि कई सीएम सिंध जे मौजूदगी में, चोरी में असांजा 5 माण्हू पार्टी जा माण्हू बि इन्वॉल्व आहिनि, उहे बि कनि था, पाणी चोरी खे रोकियो वञे, न त असां पंहिंजे हल्कनि में न वञी सघंदासीं। छा तव्हांजे पासे ॾे बि अहिड़ी क़िस्म जी का शिकायत आहे? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह न कंदो अहिड़ो साईं वारनि वटि मथां शदात कोट में हुजे, हल्कनि में न वञी सघनि। असां पंहिंजे हल्कनि में बि वेंदासीं, पंहिंजे ॿाहिरनि सां आहियूं। घर में 4 भाती रहंदा आहिनि, हिकिड़ो ख़ुशि हूंदो आहे, 3 नाख़ुशि हूंदा आहिनि, पर ज़रूरी न आहे रोड ते निकिरी ॻाल्हि। सुठी ॻाल्हि आहे, फ्लोर ते ॻाल्हि खई, पर उन ते अमल बि पाण करणु खपे। असांखे पंहिंजो गिरबान बि झांकणु खपे त मुंहिंजे बुरहान जो वाटर भॻल आहे, मां उन खे सिधो कयां। मां जे सौट जो भॻल आहे त मां उनखे ताक़ीद कयां। मुंहिंजे भाउ जो भॻल आहे त मां उनखे ताक़ीद कयां। मूंखे सभ खां पहिरीं